बरकत जॾहिं नाज़िल थींदी आहे त अल्लाह तबारक व तआला उन शइ खे अणखुट बणाए छॾींदो। बरकत अचे त निभाग सभाग में बदिलजी वेंदो। बरकत अचे त निदोरो सदोरो बणजी वेंदो। हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु खे मदीने वारे साईं बरकत जी दुआ ॾिनी। सुभान अल्लाह। हबीबन फरमायो त अनस अल्लाह तुंहिंजे माल में बरकत विझंदो, तुंहिंजे औलाद में बरकत। सुभान अल्लाह। हज़रत अनस रज़ी अल्लाह तआला अन्हु जूं जेके खजूं हुयूं, साल में हिकिड़ो भेरो खजूं फर ॾींदी आहे, मेवो हिकिड़ो भेरो थींदो आहे, पर हज़रत अनस जी खजी साल में 2 भेरा बाग में। सुभान अल्लाह। बकरी हिकिड़ो भेरो ॾोइबो आहे, हिकिड़े वेले ते हिकिड़ो भेरो ॾोइबो आहे, पर हज़रत अनस 2 टे भेरा ॾोहंदो, बकरियुनि जो खीर न निकिरंदो। सुभान अल्लाह। पुट वरी पुटनि जा पुट, पोटरा ॾोहटरा, जेॾीमहिल जुमे जे ॾींहुं हज़रत अनस नमाज जुमे जे लाइ निकिरंदो त पंहिंजी सॼी जमायत गॾु। जॾहिं हज़रत अनस ईद नमाज जे लाइ ईंदो हो त पंहिंजी सॼी फ़ौज ईदगाह ते गॾु वठी ईंदो। इहा आहे बरकत। नबी जे ज़बान मंझां लफ़्ज़ पाक निकिता, अल्लाह ताला उनखे बरकतुनि सां भरपूर। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था रमज़ान जो महीनो बि बरकतुनि वारो आहे। हर मोमिन खे बरकत जो हिस्सो मिलंदो आहे। सुभान अल्लाह। तव्हां जाचे ॾिसो त रमज़ान अचण खां पोइ ऐं रमज़ान खां अॻु में तव्हांजे घर में फ़र्क़ु आयो आहे या न? हर को माण्हू जाचे ॾिसे, छो त रसूल जो फरमान कॾहिं उन में कमी नथी थी सघे। तव्हां ख़ुदि महसूस कयो, तव्हांखे तव्हांजे घर में, तव्हांजे वजूद में तब्दीली महसूस थींदी। तब्दीली इमरान खान वारी न, तब्दीली रब जी रहमत वारी। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अताकुम शहरु रमज़ान शहरुम मुबारक। तव्हां ते महीनो आयो आहे रमज़ान जो, जेको बरकतुनि वारो महीनो। सुभान अल्लाह। फरदल्लाहु अलैकुम सियामहु। इन जा रोज़ा अल्लाह तव्हांजे मथां फर्ज़ करे छॾिया। सुभान अल्लाह। तुफ़्तह अबवाबुस समा व तुग़लक़ फीहि अबवाबुल जहीम। रमज़ान जे अचण सां आसमाननि जा दरवाज़ा खुली वेंदा, रहमतुनि जा दरवाज़ा खुली वेंदा, जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा, ऐं जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। ख़ुदा जे क़मर ऐं कहर जा दरवाज़ा बंदि थी वेंदा। एतमाम थींदो आहे कुदरत जे तरफ़ां। रमज़ान जी आमद ते अल्लाह पाण एतमाम कंदो आहे। मुबारक महीनो थी। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था वतहुल फीहि मरदतु शयातीन। सुभान अल्लाह। रमज़ान जो जीअं चंड बीहंदो आहे त मरदूद शैताननि खे क़ैद कयो वेंदो आहे। सुभान अल्लाह। ॿी रिवायत में आहे त उन्हनि खे ज़ंजीरनि में पकड़े जकड़े मलाइकनि समुंड में उछलींदा। सुभान अल्लाह। निभागा परे हटो त मुंहिंजे महबूब जा उम्मत थी वई। अल्लाह सुभान अल्लाह। अॼु बि तव्हांजो शैतान ॿधल आहे तॾहिं अहिड़े काढ़े में रोज़े सां हेॾो बंदि करे पिया। खुलियल हुजे हाणे अचणु कोन ॾियो आहे। मस्जिद हेॾे कुझु वञा हेॾो बंदि करे काढ़े में गर्मी में हिदायत अमाल करे था वञनि। तव्हांखे अचणु न ॾे। अक़उदन लहुम अला सिरातिल मुस्तक़ीम। इब्लीस चवंदो आहे त मुंहिंजा मौला जेका सिधी वाट आहे न तुंहिंजे बाननि जे लाइ, जन्नत जी सिधी वाट, उन ते वेही रहो, रोकींदोसां, सिधे रस्ते ते हलण खां मना कंदोसां। इल्ला इबादक मिनहुमुल मुख़लसीन। सवाइ उन्हनि बाननि जे जेके तुंहिंजा मुख़लिस बाना आहिनि, उन्हनि ते
साईं फरमाइनि था लिल्लाहि फी लैलतुन खैरुम मिन अल्फ शहर। रमज़ान में एक एड़ी रात अल्लाह रखाई आ जेका उहा हिकड़ी रात 1000 महीनन का भली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। 1000 महीना साल में चंदा 12 महीना। ये 12 सा बंड कजे त 83 साल 4 महीना थींदा। सुभान अल्लाह। 83 साल 4 महीना को मानू जागे इबादत करे ओलो हिकड़ी रात लैलतुल कद्र जी जागे। सुभान अल्लाह। खैरुम मिन अल्फ शहर। इन्हें 1000 महीनन का अन्या भली आ। केतरी भली आ ये तो खुदा पाक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। समझो ता गाल केतरी भली आ। वो जेका अफजलियत आ या खैरियत आ वो अल्लाह पाण बेहतर जाने। सुभान अल्लाह। 1000 महीने की इबादत करे, दिन जो रोजा रखे, रात जो नफिल पढ़े, इबादत करे, क़याम लैल करे। वे 83 साल 4 महीनन की इबादत एक पासे, लैलतुल कद्र हिकड़ी रात जो अजर अञा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था मन हुरिम खैरहा फकद हुरिम। जेको मानू रमजान ऐं लैलतुल कद्र जे खैर का महरूम थी वियो सो वाकई भी महरूम, वाकई भी चंडो आहे, वाकई भी बदबख्त आहे, वाकई भी महरूम आहे जेको एड़ी सादत एड़ी भलाई का महरूम है। रहमत जा वॾा थोड़ा मींहं वसन, अल्लाह ताला जल शान जी सखावत जा वंड वंड जन ऐं हे कणो न हासिल करे त वाकई बदबख्त। अल्लाह करीम शर असां सभिनी खे बदनसीबी खां बचाए। आमीन। अल्लाह असां सभिनी जा नसीब सुठा कया आहिनि या कंदा। रमज़ान मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। छा था चओ? इंशाअल्लाह। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इदा कान अव्वल लैलतिन मिन रमज़ान फुतिहत अबवाबुस समा फला युगलक़ु मिनहा बाबुन हत्ता यकून आखिर लैलतिन मिन रमज़ान। सुभान अल्लाह। ये रमज़ान जो चंड पींदो आहे न पहिरीं रात रमज़ान जी ईंदी आहे, अल्लाह ताला आसमान जा दरवाजा खोले छॾींदो आहे। सुभान अल्लाह। उन्हनि मां हिकिड़ो दरवाज़ो बि बंदि न थींदो आहे रमज़ान जे आख़िर ताईं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शवाल जे चंड पीअण ताईं ये रहमत जा दर खुलिया पिया हूंदा। सुभान अल्लाह, सुभान। रहमत जा दर खोलण जो मक़सद छा आहे? छो दर खोलींदो? उतों वंड नाज़िल थींदी आहे, हर पाणी जो हिस्सो नाज़िल थींदो। सुभान अल्लाह। कंहिंखे माल, कंहिंखे ज़ाल, कंहिंखे अयाल, कंहिंखे धन, कंहिंखे दौलत, कंहिंखे विलायत, कंहिंखे बुज़ुर्गी, कंहिंखे अल्लाह जो क़ुर्ब, कंहिंखे मदीने वाले जो दीदार। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जंहिंजी जेका चाहत हूंदी, जंहिंजी जेका घुर हूंदी, उन ते उहे अल्लाह ताला जे सखा जे धर्म जा उहे शयूं नाज़िल। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक। ऐं साईं फरमाइनि था वलैस अब्दुल मोमिन युसल्ली फी लैलतिन इल्ला कतबल्लाहु लहू 1500 हसना। जेको माण्हू रमज़ान जे महीने में अल्लाह जे ख़ातिर निमाज़ तो पढ़े सुभान अल्लाह। त हर रकात जे एवज़, हर सजदे जे एवज़ अल्लाह उनके 1500 नेकिन जो अजर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बिकुल्लि सजदतिन व बुनिय लहू बैतन फिल जन्नह मिन याकूततिन हमरा। सुभान अल्लाह। लहा 60,000 बाबिन। जेको माण्हू रमज़ान जे रातियुनि में या ॾींहंनि में इबादत तो करे, सजदो तो करे, हर सजदे जे एवज़
अल्लाह उनके जन्नत में माड़ी अता जो करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। गाढ़े रंग जे याकूत जी याकूत, सुभान अल्लाह। याकूत ता ॾिठो कोन हूंदो, ॾिठो तो जी याकूत छा थींदो आहे? पैसा है न, पैसा कीमती शइ आहे पैसा, पर पैसनि खां चांदी महांगी आहे, चांदी खां वरी सोन महांगो आहे, सोन खां वरी हीरा जवाहर महांगा है, हीरन ऐं जवाहरनि खां याकूत महांगो आहे। समझो था? वो याकूत, उन याकूत मां ठहियल माड़ी हूंदी जंहिंखे 7000 रुपए दरवाजा हूंदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। या एडी वडी माड़ी जन्नत जी हर सजदे जे एवज़ मिलंदी। सुभान अल्लाह। तो रमजान में सजदा कयव, तरावीह पढ़यव, तहज्जुद पढ़यव, जुमे जी नमाज पढ़यव, सुन्नत फर्ज़ नफिल पढ़यव। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केडी वडी सआदत आ, केडो वडो सौदो आ पंहिंजे रब सां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं साईं फरमाइनि था फ़ाइदा साम अव्वल यौम मिन रमज़ान गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। सुभान अल्लाह। जेको रमज़ान जे पहिरें ॾींहं जो रोज़ो रखे थो, उन पहिरें ई रोज़े सां उन जी सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शी। सुभान अल्लाह। पहिरें रोज़े सां एॾी महिरबानी आहे त अॻिते छा थींदो? सुभान अल्लाह। ॾिसो मां तव्हां जेको शेर गज़ल मौलूद कुंदो पढ़ा रुके नेश पेश नबी हदीस हूंदो। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जा फरमान। सुभान अल्लाह। एको सोने नबी फरमायो वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा। मुंहिंजो नबी पंहिंजी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आहे, ज़बान नबी जी हूंदी आहे, कलाम रब जी ज़ात। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था वस्तग़फर लहू बिकुल्लि यौमिन 70,000 मलक मिन सलातिल गदात इला अन तुवारा बिल हिजाब। जेको माण्हू रमज़ान जे महीने में रोज़ो रखे थो त सुबुह खां वठी सिज वञी मथे में ढकबो आहे, यानी ॾही वेंदो आहे, एसी ताईं 70,000 मलाइक उनजे रहमत जे लाइ बख़्शिश जे लाइ दुआ घुरनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे थोड़ो ध्यान कयो। जॾहिं कंहिंजे लाइ मलाइक बख़्शिश घुरनि, अल्लाह ताला ख़ुदि उन्हनि खे हुकुम ॾिए थो त मुंहिंजे ॿारनि जे लाइ को बख़्शिश घुरो। इन जो मक़सदु छा आहे? मतलब इहो आहे त अल्लाह हिन खे बख़्शण चाहे थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जे बख़्शिश न ॾिए त मलाइकनि जी ड्यूटी छो लॻाए, मलाइकनि जी दुआ छो घुराए? सुभान अल्लाह। बेशक असां खे हुकुम ॾिए तव्हां दुआ घुरो त मां तव्हांखे बख़्शां, असां मां हर कंहिंजी ज़बान दुआ पाक कोन्हे न। जी साईं, बेशक असां मां हर कंहिंजी दुआ मुस्तजाब कोन्हे न। जी साईं, असां जी जिंदगी गुनाहनि में लुआड़ियल आहे, असां गंदगी में भरिया पिया आहियूं। हर माण्हू मुस्तजाब दावत न आहे, पर हर मलाइक मुस्तजाब दावत। सुभान अल्लाह, बेशक हिकिड़ो न, ॿ न, 100 न, 500 न, 1000 न, 5000 न, 70,000 मलाइक। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक 70,000 फरिश्तनि जी रब ड्यूटी तो लगाए। सुभान अल्लाह। ए 70,000 मलाइको इन जमादार जी दुआ को। सुभान अल्लाह। इन प्रकार लक्षण लेकेड़ा इन जी दुआ गामे ले न गामे 70,000 मलाइक लगो इन जी दुआ जे ला। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक हर ताम हर माण्हू जे रोज़ो रखियो आहे, हर माण्हू जे ला 70,000 मलाइक। सुभान अल्लाह।
तवा के बख्शण चाहे तो सुभान अल्लाह तवा के माफी देण चाहे तो सदे मलाइकन के हुक्म में तो गुरुस दुआ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह वकान लहू बिकुल्ल सजदतिन सजदहा फी शहर रमजान बिलैलिन औ नहार रमजान की रात हुजे या डी हुजे जेको बि माण्हू सजदो थो करे त हर सजदे जे एवज़ अल्लाह वटि अजूर आहे सुभान अल्लाह हर सजदे जे एवज़ अल्लाह वटि उन जो अजूर कहिड़ो शजरतुन यसीरु राकिब फी ज़िल्लिहा 500 आम सुभान अल्लाह सुभान अल्लाह पीए जो याद थियो जेको भी सजदो जे तो न रमजान में हर सजदे जे एवज़ रब ने के जन्नत में वण अता फरमाए सुभान अल्लाह जो भले घोड़े जो सवार उन जी छाव में एकड़े किनारे का बे किनारे ताईं घोड़ो टोड़ाए त 500 साल लगदस सुभान अल्लाह असा वडी मेहनत सां मस्जिद ठाही आ एकड़े छेड़े को इन जी छाव जेका है इन छेड़े का इन छेड़े जे मिंट मुकोड़ लगे जी सही अध मिंट में जी सही जी जी ये हेड़े मोड़वी के उतारी है अध मिंट का लगे छाव पूरी माशाल्लाह मस्जिद केरी वडी आ पर इन जी छाव अध मिंट का में पूरी भलो घोड़ो ड्रोड़े 500 साल छाव न कुटे एडो वडो वण हुंदो जन्नत जो सुभान अल्लाह जेदी हर तार में जुदा मेवा हुंदा सुभान अल्लाह जिते अंब जो वण आ त मेवो अंब जो दींदो दारू आ त दारू दींदो सूप आ त सूप दींदो पर हुते हर तार में जुदा मेवा बेठो चलो दइयो केलो खावा त वंजणो पटणो छिलणो जरूरत न पवंदी उगे ख्याल कंदो केलो जो छिलजी जे बि वमा तश्तहील अनफुस जिए तवाजे जिए में इंदो तवाजे दिल में ख्याल इंदो वो जे मुहैया सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़े सजदे जे एवज़ हाने बरकत नमाज फर्ज पढ़ंदो जुमे जो 4 अग में सुन्नतूं पढ़ी हूंदव जी साईं जी जी साईं वरी पंजो जुमे नमाज खां पोइ 4 रकातूं पढ़ंदो वरी बरकतूं पढ़ंदो हर रकात में घणा सजदा आहिनि 2 सजदा आहिनि हर रकात में जी साईं हाणे इन जुमे नमाज जा घणा सजदा थिया तव्हांजा सुभान अल्लाह हिकड़े जुमे जा साईं फरमान द बिलैलिन औ नहार पीअ जी नमाज हुजे या रात जी नमाज हुजे हर सजदे जे एवज़ जन्नत जो वण मिलंदो तॾहिं त मदीने वारे साईं फरमान त मां पंहिंजे रब खां तेसी राज़ी न थींदुसि जेसी ताईं पंहिंजे हर उम्मती खे सुलेमान अलैहिस्सलाम जहिड़ियूं 7 बादशाहियूं न वठी सुलेमान बादशाह हुयो नबी वो बादशाह हुयो रुई ज़मीन जी बादशाही जिन्नन मलाइकन देवन परिन जे मथा में बादशाही हुयसि पर हे गुलाम मुस्तफा जा बि जन्नत जा बादशाह मुलूकुल जन्नत फुकरा उम्मती मुझे उम्मत जा फकीर जन्नत जा बादशाह बन सुभान अल्लाह सुभान अल्लाह भाईरो गर्मियों बराबर आहिनि ॾींहं बराबर गरम आहिनि पर रोज़ा रखबा नमाज़ पढ़बियो ज़िक्र कबो कुरान पढ़बो सुभान अल्लाह इंशाअल्लाह गर्मियों में मुड़स बर्दाश्त भाड़ियों की जाए ना है सुभान अल्लाह चवंदा आहिनि दादा मुड़सन ते मालूम ईंदियूं आहिनि सुभान अल्लाह मुड़स माण्हू थींदो या भाड़ी थींदो कोटड़ी वारा सची सची ॿुधायो इंशाअल्लाह
हाँ रोज़ो भाड़े तो कौन तो करे जेवे ना हाँ सुभान अल्लाह जिए गर्मी जिए काढ़ो जिए खुशकी चपड़ा सुकी वींदा जिगर प्यासो बणजी वींदी हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो रसूल कोहे तूर ते वियो जॾहिं रब सां गुफ्तगू करे पियो अल्लाह सां गुफ्तगू ऐं रूबरू रब सां गुफ्तगू पियो करे अर्ज़ की मुंहिंजा मौला जेतिरो मूं ते राज़ी आहीं मां नथो सम्झां त एतिरो ॿिए कंहिं ते राज़ी हूंदे ओ जलील जब्बार रब अॼु तूं मूंसां कचहरियूं पियो करी केॾो वॾो मूं ते करम कयो अथई मां नथो सम्झां त मूं जहिड़ी रज़ा तुंहिंजी ॿिए कंहिं माण्हू ते थी सघंदी रब जे तरफ़ां आवाज़ आयो त मूसा बराबर तूं मूंखे प्यारो आहीं मुंहिंजो रसूल आहीं मुंहिंजो नबी आहीं मूंखे प्यारो आहीं पर मुंहिंजो महबूब मुहम्मद करीम उनजा उम्मती गर्मियुनि में जॾहिं रोज़ा रखंदा शाम जे वक़्त में उन्हनि जा चपड़ा खुश्क थी वेंदा उन्हनि जा प्यास जे करे जिगर सुकड़जी वेंदा उहे उन्हनि जा चेहरा मुरझाइजी वेंदा ए मूसा उन गर्मियुनि जे रोज़ेदार काननि जे मथां मां अल्लाह तो मूसा खां बि वधीक राज़ी मूसा तोसां ॻाल्हायां पियो पर विच में पर्दा आहिनि हिजाब आहिनि तूं मुंहिंजो जलवो न ॾिसी सघियो हुई पर रोज़ेदार जॾहिं क़यामत जे ॾियारे उथंदा त मां रब पर्दा खणाए वठंदुसि बिना पर्दनि जे रोज़ेदारनि खे पंहिंजो दीदार या का मामूली ॻाल्हि न आहे या का मामूली ॻाल्हि न आहे रोज़ेदारो मोमिनो रमज़ान मल्हाइण वारो तव्हांजे लाइ उहे इनाम रब ठाहिया आहिनि जंहिंजो तव्हां तसव्वुर बि नथा करे सघो ऐं ॾिसो न जॾहिं तव्हांखे अलाह साईं मदीनो नसीब करे मदीने शरीफ़ ईंदो त एयरपोर्ट ते तव्हां ॾिसंदो हिकिड़ी VIP लाउंज हूंदी आहे VIP जिते वज़ीर या हुकुमरान या वॾा माण्हू ईंदा आहिनि उहे उन लाउंज में जुदा वेंदा अवाम ख़ुदि ख़ल्क़ जुदा ऐं उहे VIP माण्हू उन्हनि जो गेट जुदा हूंदो आहे जहाज़ में चढ़ंदासीं न जहाज़ में भी आम माण्हुनि जो गेट जुदा है फर्स्ट क्लास वारा ऐं VIP उन्हनि जो जहाज़ में भी दरवाज़ो जुदा उनके इंतजार न करणो पवंदो VIP खे शादी थींदी आहे उन में आम माण्हुनि जो दर जुदा VIP जो दर जुदा आम माण्हुनि जो खाधो जुदा VIP जो खाधो जुदा तव्हां ॾिठो आहे जी को सरदार को नवाब ईंदो त उहो आम रस्ते तां न ईंदो जन्नत में अल्लाह ताला रोज़ेदारनि जे लाइ VIP दरवाज़ो ठाहियो नाज़ी निमाज़ी हाजी आबिद ज़ाहिद सब हिक पासे उन्हनि जा दर जुदा रोज़ेदारनि जो दर ई जुदा है उन्हनि जो नालो आहे रैयान रैयान दरवाज़ो रब रोज़ेदार जे सुभान अल्लाह हुकुम थींदो पिया ख़ल्क़ होॾो वञे रोज़ेदार हेॾो वञो सुभान अल्लाह VIP आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन रैयान दरवाजे मां जिन में रोज़ेदार गुज़री वेंदा न दर बंद ॿियो केॾो बि आबिद अचे ज़ाहिद अचे त मां इन दर मां वञा न बाबा हे दर तुंहिंजे लाइ न आहे सुभान अल्लाह जैसे मूं सॼी दौलत लुटाई सखी हुयुसि वॾी ख़ैरात कयमि रब फरमाईंदो ख़ैरात वारो होॾे वञो होॾे तुंहिंजो दर जुदा आहे हे दर मुंहिंजे रोज़ेदारनि जो सुभान अल्लाह ये तुम वटि VIP है सुभान अल्लाह हां अल्लाह करे शरण हड़े रोज़ा रखूं आमीन
असांजा रोज़ा पंहिंजे दर ते क़बूल फरमाए। रोज़ेदार अल्लाह जे बारगाह में ख़ुसूसी अहमियत जो हामिल हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था अज़ल्लकुम शहरुकुम हाज़ा, ओ मुंहिंजा उम्मतियो ॿुधो, तव्हांजे मथां ही तव्हांजो महीनो अची वियो अथव, मथो सायो फगन थी वियो, मथो तव्हांजे रहमत जो साहिबान बणिजी, छटी रहमत जी बणिजी तव्हां ते आयो। सुभान अल्लाह। मा मर्र बिल मुस्लिमीन शहरुन खैरुन लहुम मिन्हु वला मर्र बिल मुनाफिकीन शहरुन शर्रुन लहुम मिन्हु। साईं फरमाइनि था त मुसलमाननि मोमिननि जे लाइ अहिड़ो भलो ॿियो को महीनो थींदो ई न, ऐं मुनाफिकनि जे लाइ अहिड़ो पुछड़ो ॿियो को महीनो थींदो ई न। महीनो साॻियो आहे, हिकिड़नि जे लाइ भलो आहे, हिकिड़नि जे लाइ ढिलो आहे, फ़र्क़ु अथव। थोरो मूंॾे ध्यानु कजो, तवजो मूंॾे कजो। रमज़ान सां जेको प्यार रखे, मोहब्बत रखे, रमज़ान जे अचण ते ख़ुशि थिए, रमज़ान मल्हाए, उहो सम्झे त मुंहिंजे अंदर में ईमान आहे। ऐं रमज़ान आयो, शिकिल पुछड़ी, यार होटल बंदि, चांहि बंदि, सिगरेट पिया त हल्को कंदो, मूंखे ॾिठ पिठ। रमज़ान खां नफ़रत थो करे, रमज़ान खे मठियां थो सम्झे, इहो सम्झे त हिन जे अंदर में मुनाफ़िक़त आहे, निफ़ाक़। इहा निशानी अथव, कसवटी अथव। तव्हां पंहिंजो पाण खे पाण वञी परखियो। लिटमस पेपर हूंदो आहे, असां कॉलेज में पढ़ंदासीं, लिटमस पेपर ते टेस्ट कराईंदा भई ही जेको केमिकल आहे उहो विझंदो त लिटमस पेपर नीरो थी वेंदो, ही विझंदो त लिटमस पेपर ॻाढ़ो थी वेंदो। इहा टेस्ट हूंदी आहे। लिटमस पेपर जे ज़रिए हे रमज़ान ईमान ऐं बेईमानी जो लिटमस पेपर सुञाण आहे, कसवटी आहे, कहिड़ो मोमिन आहे, कहिड़ो मुनाफ़िक़। सुभान अल्लाह। तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह ख़ुशी थी आहे। कंहिंखे ख़ुशी थी आहे? ख़ुशी थी आहे? जी साईं, जी साईं। पोइ तव्हांखे मुबारक हुजे, तव्हांजे मोमिन हुजण जी निशानी। सुभान अल्लाह। अञा कुटको सुटको अंदर में अथव, इहो कढो, निभाग जी निशानी कढो पंहिंजे अंदर में। रमज़ान जे अचण ते ख़ुशि थियण, रमज़ान जे वञण ते गमज़दर उकारो थियण, इहा बि मोमिन हुजण जी निशानी। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इन्नल्लाह ला यक्तुबु अजरहु व नवाफिलहु क़ब्ल अन यदखुलहु व यक्तुबु इसरहु व शक़ाअहु क़ब्ल अन यदखुलहु। सुभान अल्लाह। अञा रमज़ान दाख़िली न थींदो आहे त मोमिननि जो अजर अलाह अॻे ई लिखी छॾींदो। सुभान अल्लाह। मूंखे त ख़बर आहे त हे छा कंदो, हे छा न कंदो। सुभान अल्लाह। अलाह खे त ख़बर आहे। सुभान अल्लाह। सम्झो था? मिसाल हिकिड़ो शागिर्द आहे, उस्ताद चवे थो त ही मुंहिंजो शागिर्द 100 मंझां 80 मार्कूं खणंदो, ही मुंहिंजो शागिर्द 100 मंझां 10 मार्कूं खणंदो, फेल थींदो। उस्ताद अॻ में चए थो मां लिखी थो छॾियां, मुंहिंजो ही शागिर्द 80 मार्कूं खणंदो, ही मुंहिंजो शागिर्द 10 मार्कूं खणंदो। उस्ताद खे पंहिंजे शागिर्द जी तबीयत मिजाज जी ख़बर आहे, पढ़े कीअं थो, महिनत केतिरी अथसि, उस्ताद खे ख़बर आहे। मुर्शिद खे पंहिंजे मुरीद जी ख़बर आहे, हे मुंहिंजो मुरीद सचो आहे, हे मुंहिंजे नाले ॻणियो आहे,
साईं जी त अल्लाह खे त ख़बर आहे न त मुंहिंजो मानो कहिड़ा प्रकार वठंदो छा कंदो छा न कंदो जी साईं जी रब अध में ई लिखी छॾींदो आहे त हे मोमिन हिन हिदायताबाद अचण वारा निमाज़ूं पढ़ंदा रोज़ा रखंदा हज कंदा हक दिलबर ऐं हो चंडो पासे में वेही बीमारूं रहिजी वेंदियूं ऐं को जॾहिं रमज़ान अचे थो ईअं ई थिए थो जीअं अलाह ताला खे लिखी छॾियो आहे बेशक हक तव्हां ॻाल्हि सम्झी आहे जी न साईं जी अल्लाह तबारक व तआला जल शानू खे पंहिंजा मोमिन पाना निगाह में सुभान अल्लाह कहिड़ा कहिड़ा मोमिन आहिनि कहिड़ा कहिड़ा चङे कम करण वारा आहिनि अल्लाह कंदो असां सभिनी जो नालो मुंह में पहिरीं लिस्ट में हो आमीन चओ आमीन साईं फरमाइनि था वयउद फीह المنافق अतबा गफलात المؤمنين वअतबा औरातहिम मुनाफिकन जो रब लिखी छॾींदो आहे जेको परावा वञी ऐब ॾिसंदा ॿियनि ते टको कंदा न पाण रोज़ो रखनि न वरी ॿिए खे सहनि रोज़ेदारनि ते मज़ाक़ूं कंदा ठठोरूं कंदा रब उहो बि लिखी छॾींदो आहे त हे हीअं कंदो सम्झो था ॻाल्हि जी साईं अल्लाह तबारक व तआला जल शानहू शर असांखे रमज़ान जे सआदतुल मजा इबादतुल मजा हज़्ज़े वाफ़िर नसीब आमीन ऐं मदीने वाले साईं फरमायो इन्न लिल्लाहि तबारक व तआला उतक़ा फी कुल्लि यौमिन व लैला रमज़ान जे हर ॾींहं में ऐं हर रात में अल्लाह ताला जल शानू जा पाना आजाद कया वेंदा आहिनि हर ॾींहं में हर रात में जुमे जो ॾींहुं आहे त पोइ माफ़ी थींदी न त न छंछर आहे सूमर आहे भली करे अरबाई हुजे आहे त रमज़ान में न हर ॾींहं में हर रात में अल्लाह पंहिंजे ॿारनि खे जहन्नम खां आज़ाद कंदो आहे ऐं साईं फरमाइनि था وَإِنَّ لِكُلِّ مُسْلِمٍ فِي كُلِّ يَوْمٍ وَلَيْلَةٍ دَعْوَةً مُسْتَجَابَةً सुभान अल्लाह हर मोमिन यानी जी रमज़ान में हिकड़ी रात जी या ॾींहं जी दुआ क़बूल हूंदी आहे सुभान अल्लाह हिकड़ी दुआ ज़रूर क़बूल थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह पिया दुआऊं घुरो सुभान अल्लाह रमज़ान दुआउनि जो महीनो आहे सुभान अल्लाह तव्हांजी का न का दुआ ज़रूर इजाबत में क़बूलियत में सुभान अल्लाह हूअं त हर दुआ मक़बूल हूंदी आहे हूअं त हर दुआ बाने जी रब वटि रद न थींदी आहे पर रमज़ान में ख़ुसूसन हिकिड़ी अल्लाह जी करम नवाज़ी हूंदी आहे तव्हांजी दुआ अल्लाह ताला तड़े खड़े मंज़ूर सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं ॿुधो रमज़ान में ख़ासि ॿ वक़्त अथव दुआ जी क़बूलियत जा सुभान अल्लाह इहे वक़्त न विञाइजो इंशाअल्लाह मां ईअं चवां त इहे वक़्त हीरा लाल जवाहर वांगुरु क़ीमती सुभान ॿ वक़्त जी साईं हिकिड़ो वक़्तु आहे रात जो पोयों हिस्सो सुभान अल्लाह पोयों हिस्सो रात जो तहज्जुद जी नमाज़ पढ़ो तहज्जुद पढ़ी पोइ जेका दुआ घुरंदो इहा दुआ तव्हांजी रद न थींदी सुभान अल्लाह यकीनन इहा दुआ मक़बूल बरहक ऐं ॿियो उहा दुआ जेका रोज़ेदार रोज़े खोलण जे वक़्त में घुरंदो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह इहा दुआ यकीनन मक़बूल हूंदी आहे बेशक इहा रद न थींदी आहे रोज़ेदार जी दुआ सुभान अल्लाह ॿी हदीस पाक में आहे त टे दुआऊं आहिनि जेके अल्लाह ताला रद न कंदो आहे यकीनन मक़बूल दुआऊं बेशक हिकिड़ी मज़लूम जी दुआ ॿी मुसाफ़िर जी दुआ ॿी रोज़ेदार जी रोज़े खोलण जे वक़्त में घुरियल दुआ सुभान अल्लाह अल्लाह जा बाना इन वक़्त जो एहतमाम कंदा आहिनि रोज़े खोलण वक़्त में एहतमाम कंदा आहिनि तव्हां कोशिश कयो त इहो वक़्तु तव्हांजो मस्जिद में हुजे इंशाअल्लाह सम्झो था जी साईं